दी मॉडर्न पब्लिक स्कूल जी टीचर आहियां। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां पंहिंजे स्कूल में सिंधी ॾिहाड़ ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, कल्चर डे, ऐं असांजे ॿारनि हिन में भरपूर हिस्सो वरितो आहे ऐं असां टेबलो बि पेश कंदासीं, स्पीचिस बि पेश कंदासीं, उहो तव्हां ॾिसंदो। आज हम मॉडर्न पब्लिक स्कूल सखर में जमा हुए हैं सिंधी सकावत का दिन बनाने के लिए। ये दिन इंतहाई इम्पोर्टेंट दिन है। इसको इसलिए मनाया जाता है कि हम अपनी सकाफतें वापस दोहरा सके। जो हमारे बुजुर्ग आबा अजदाद वो जो सकाफतें हमारे लिए छोड़ के गए हैं, उन सबको हम दोबारा यहाँ पे रिव्यू करें और वहाँ पे मनाएं। ये खाली सिंध के लिए नहीं है, जो सिंधी है उनके लिए नहीं है, जो हम सारे सिंधी जितने भी भाई यहाँ पे रहते हैं, जो महाजिर हैं, पश्तो हैं, जितने भी सिंध के रहने वाले सब ही ये बताएं। इससे ये पैगाम जाता है कि हमारी सिंध की सकाफत कितनी कदीम है और कितनी खूबसूरत तरीन सकाफत है। जी शागिर्दाणी आहियां, मां सिंध सखावत जे लाइ हिते जमा थी आहियां। मूंखे इलाही मज़ो ईंदो आहे हिते ॻाल्हाइण ऐं टेबलो करण में। मेरी नाम मैं क्लास 5 जी शागिर्दाणी आहियां। असांखे सिंध सखावत जे ॾींहुं मल्हाइण लाइ जमा थिया आहियूं। असांखे सिंध सखावत मल्हाइण में इलाही ख़ुशी थींदी आहे। साम्हूं टेबलोस पेश कया वेंदा आहिनि, तकरीरां थींदियूं आहिनि जंहिंमें ॿारनि खे इलाही मज़ो ईंदो आहे ऐं ॼाण बि मिलंदी। मुंहिंजो नालो फिजा आहे, मां क्लास 6 जी शागिर्द आहियां। असांजे स्कूल जो नालो द मॉडर्न पब्लिक स्कूल सखर आहे ऐं अॼु असांजे स्कूल में सिंधी सखावत जो ॾींहुं आहे। असां हुनखे एॾी ख़ुशीअ सां मल्हाए वेंदा आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असां हीउ ॾींहुं मल्हायूं। सिंधी सखावत जो ॾींहुं आहे। असांखे सिंधी सखावत मल्हाइण में मज़ो ईंदो आहे। मुंहिंजो नालो काइनात आहे, मां 6वीं क्लास जी शागिर्द आहियां। असांजे स्कूल जो नालो दी मॉडर्न पब्लिक स्कूल सखर आहे। अॼु सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे। असांखे मल्हाइण में इलाही ख़ुशी थींदी आहे। असांखे अॼु 7 शागिर्दाणी आहे जो असांजे स्कूल जो नालो द मॉडर्न पब्लिक स्कूल सखर आहे ऐं असां सिंधी सकाफ़त डे ईद वांगुरु ई सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी फील थिए थी। असांजे स्कूल में